अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हांखे ॾींदा हालूं। दुलाब ड्रामे जी अचण वारे एपिसोड में छा वाकई हाणे यानी मूसा या अब्बास गुल उडाणो भी शामिल थियण वारो आहे हिन दुलाब जे ड्रामे में या न। अब्बास गुल ड्रामे जी जेका शमूलियत जी ॻाल्हि हुई उहा केतिरी अफ़वाह ऐं केतिरी उन में सचाई आहे। सॼी अपडेट्स तव्हांखे ॾिसो हिन नंढड़े वीडियो में। इनखे आख़िर ॾिसंदा ऐं लाइक सब्सक्राइब शेयर भी ज़रूरु कंदा चैनल के। दोस्तों मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल उडाणो वाकई हिन ड्रामे दुलाब में शामिल थियणो हुयो ऐं उहो बिल्कुलु दोस्तों एंटर थियणो सिलेक्ट भी हुयो उहो, लेकिन कुछ वजूहात जी वजह खां अब्बास गुल उडाणो सही तरीक़े सां दोस्तों हिन ड्रामे में एंटर न थियो ऐं हू पंहिंजे मसरूफ़ियत जे करे भी ऐं इन वजह खां उन खे सिलेक्ट थियल खे भी मतलब वो न अची सघियो ड्रामे में। बाक़ी रही ॻाल्हि लाला रफ़ीक ज़हूर यानी मूसा जी, उहो दोदे ड्रामे में सिलेक्ट कयो पियो वञे। बाक़ी दुलाब में मुश्किल आहे, दो यानी दो दुलाब न। बाक़ी अब्बास गुल उडाणो अॻिते हली थी सघे थो त इन ड्रामे दुलाब में सिलेक्ट कयो वञे ॿीहर वरी, ऐं अब्बास गुल जो घणनि माण्हुनि खे इंतज़ार भी आहे। बहितरीन ड्रामो हली रहियो आहे दुलाब ऐं उन सां गॾु जॾहिं अब्बास गुल उडाणो अची वेंदो त पोइ ड्रामे के 4 चंड लॻी वेंदा, अञा ड्रामो मक़बूलियत माणींदो। ऐं हिन ड्रामे दोस्तों सिंध टीवी वारनि खे टेक भी ॾाढी ॾिनी आहे, छाजे करे त कुझु ॾींहंनि खां चैनल हेठि हुयो हिन ड्रामे कमु पटियो आहे। लाइक सब्सक्राइब कंदा।